GSM जे लतीफ़ ऐं VNP रहनुमा शाज़िया चांडियो जीअं त सुभाणे जेका खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि जी आज़ादी लाइ सुभाणे लाड़काना प्रेस क्लब आॾो एहतिजाज कयो वेंदो, जंहिंमें अवां सभिनी ॿाहिरनि भेनरुनि खे शऊर रखंदड़ ॿाहिरनि भेनरुनि ऐं क़ौमी कारकुननि खे सिविल सोसाइटी खे अपील थी कयां त सुभाणे जेका त एहतिजाज में अची असांजो भरपूर साथ ॾींदा। ऐं टाइम जेको आहे त सुभाणे 10 बजे रखियो वियो आहे। उन में उमेद थी कयां त तव्हां पंहिंजो जेको आहे त शिरकत करे वधि में वधि शिरकत करे पंहिंजो क़ौमी बदी जो सबूत ॾींदा। जीअं त असांखे हींअर नओं जेको आहे त ताज़ो लाश ॾिनो वियो आहे नियाज़ लाशारी जो, ऐं उनजी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयां थी। इहो इंसानी हक़नि जी लताड़ आहे जंहिंमें असांखे जेको आहे त सिंध खे लाश ॾिना था वञनि। ही उहो वक़्तु असां वटि शायदि दोहिराइण जी कोशिशि पई कई वञे जेको वक़्तु कुझु साल अवल असांखे जेका असां क़ौमी कारकुननि जा लाश ॾिना विया हुया। इन खां पहिरियां त असांखे ॿिया लाश मिलनि, ख़ुदा जागो ऐं गॾु थी जेको आहे त हिकु क़ौमी बदी जो सबूत ॾियो ऐं ॿुधायो क़ौम खे त असीं दुनिया खे ॿुधायो त असीं सभु जेको आहे त हिकु आहियूं ऐं हमेशह हिकु रहंदासीं। ऐं जेको आहे त ख़ासि करे साईं ज़ैन शाह खे चवंदसि त हीउ वक़्तु जेको आहे त सुम्हण जो कोन्हे कुझु, हीउ वक़्तु जेको आहे त गॾु थियण जो आहे। ऐं अचो असांजी जेको आहे मिसिंग पर्सन्स जी फैमिली जो साथ ॾियो, असांजे एहतिजाजनि में अचो। अगरि तव्हां इहो नथा करे सघो त तव्हांखे असांजे तॾनि ते अचण जी का बि ज़रूरत न आहे। ख़ासि करे ऐं जेको आहे त जेके असांजा क़ौमी लीडर आहिनि उन्हनि खे बि अपील थी कयां त जेका सुभाणे असांजी जेका त एहतिजाज में असांजो साथ ॾेई पंहिंजो फ़र्ज़ु पूरो कंदा। इहो अवां सभिनि ते फ़र्ज़ु आहे। इन खां पहिरियां त असां कणो थी मारिया वञूं, उन खां पहिरियां जागो ऐं जेको आहे पंहिंजे क़ौमी कारकुननि जी आज़ादी वठो, गॾु थियो, ख़ुदा गॾु थियो। हीउ वक़्तु सुम्हण जो न आहे, हीउ वक़्तु निंड करण जो न आहे, हीउ वक़्तु गॾु थियण जो आहे। असां सभिनीनि खे गॾु हलणो आहे। ॿियो ऐं जेको आहे त पंहिंजे शऊर रखंदड़ ॿाहिरनि खे ख़ासि करे अपील कंदसि त अगरि तव्हां लाड़काणे में नथा अची सघो त पंहिंजी फेसबुक आईडियुनि ते सोशल मीडिया ते जेको आहे त इहो आवाज़ु उथारियो। हीअ असां सही सिधी जेको आहे त इंसानी हक़नि जी लताड़ आहे। असां सही सिधी जेको आहे त मज़म्मत कयूं था। अहिड़ियूं पंहिंजे वालनि ते पोस्टियूं फेसबुक ते पोस्टियूं रखो ऐं असां नियाणियुनि जो भरपूर साथ ॾियो। मां पंहिंजी भेनरुनि खे बि रिक्वेस्ट कंदसि त हीउ वक़्तु जेको आहे गॾु थियण जो आहे ऐं हिन वक़्त में गॾु थी पंहिंजे क़ौमी फ़र्ज़ु पूरो कयो। महिरबानी।